अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, डान ग्रामेटिकल टर्म्स सीरीज़ में मां तव्हांजे साम्हूं आहियां। डान ग्रामेटिकल टर्म्स जेको हींअर पाण पढ़ंदासीं उहो आहे इफेक्टिव मयर्स, सिंधी में आहे असराइता उपाव। इफेक्टिव मयर्स आहे सिंपल सिंधी में, आसान सिंधी में जी मीनिंग आहे इफेक्टिव मयर्स जी मीनिंग आहे असराइता उपाव। अचो त हिन जो हिकिड़ो जुमिलो ठाहियूं। चाइना हैज़ टेकन effective measures in order to contain coronavirus। कोरोना वायरस के रोकण जे लाइ चाइना अहम असराइता उपाव वरिता आहिनि। चाइना असराइता उपाव वरिता आहिनि कोरोना वायरस के रोकण जे लाइ। डियर स्टूडेंट्स, ही डान ग्रामेटिकल टर्म्स आहिनि। आई होप कि ही तव्हांखे सम्झ में अची विया हूंदा। हिननि खे तव्हां पंहिंजे रजिस्टर में फेयर करे लिखो, इन्हनि खे पंहिंजे यूज़ में आणियो, छो त डान ग्रामेटिकल टर्म्स सां तव्हांजी इंग्लिश ॾाढी सुहिणी थींदी ऐं उहा इफेक्टिव थींदी। सो डियर स्टूडेंट्स, वरी मिलूं था नेक्स्ट डान ग्रामेटिकल टर्म्स में।